सेवण शहरी में मकानी चूंडुनि के बे मरहले के अज आखिरी तारीख़ ते भी तालके सेवण के उम्मीदवारनि तरफां पंहिंजा नामज़दगी फार्म आर.ओ. ऑफिस सेवण में जमा कराए छॾिया आहिनि। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर अली खान लाखे मूजिब सिंध यूनाइटेड पार्टी सेवण के अगुवाण पीर मुनीर ज़ाहिद हुसैन ॾेतो ऐं नज़ीर अहमद हाले पोटो पंहिंजा नामज़दगी फार्म आर.ओ. ऑफिस सेवण में जमा कराए छॾिया आहिनि। नामज़दगी फार्म जमा कराइण वक़्तु SUB जा कारकुन वॾे अंग में मौजूद आ। उन मौके ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही भली माण्हुनि खे औता कुंदे गॾु करे तोल तमामनि में आणे ऐं माण्हुनि जे हुजूमनि खे पाण सां वठी था अचनि, माण्हुनि ते ज़ोर बार था कनि, पर असांखे यकीन आहे त इहे माण्हू वोट असांखे कंदा, छाकाणि जो इन 5 साल न 25 साल मुराद शाह ज़ुल्म कयो आहे तालके सेवण सां। हींअर तव्हां ॾिसंदो इलेक्शन जो टाइम आहे, हर यूनियन काउंसिल में तरक़ियाती कम थियनि पिया था। असां तरक़ियाती कमनि जे ख़िलाफ़ न आहियूं, शुक्र आहे त नालियूं घटियूं CC ब्लॉक थियनि पिया था, पर इहे वॾेरा उन्हनि में बि जेको आहे सो पंहिंजी करप्शन खे अॻियां रखियो अथनि, उन में कुधे अमल खे अॻियां रखियो अथनि। असां उन्हनि खे तंबीह कंदासूं। मां जनरल काउंसिलर UC आराज़ी जे वार्ड ते बीठो आहियां, वार्ड नंबर 2 ते। शुक्रगुज़ार आहियां सिंध यूनाइटेड पार्टी जो, जीअं मूंखे सम्झो इन शइ जे क़ाबिल ऐं मूंखे टिकट ॾिनई। जेके कम थी सघिया असां दिलो जान सां कंदासीं, माण्हुनि जी पूरी मुद्दत ते लहंदासीं। जेके कम हूंदा माण्हुनि जा मसला जेके बि आहिनि, बुनियादी मसला माण्हू सां आहिनि, हल करण जी पूरी कोशिशि कंदासीं। UC आराज़ी जे वोटरनि खे पैगाम ॾींदासीं त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कनि। काफ़ी दफ़ा कीअं ॿियनि खे ॾेई ॾिठो अथनि, हींअर वोट जो जेको आहे थोरो ॿिए तरीक़े इस्तेमालु कनि, थी सघे बहितरी अची वञे। ॻाल्हि इहा आहे त सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे जोर में हिकु पासे वतन दोस्त जमायत आहे ऐं ॿिए पासे इलेक्शन विड़े पई थी। उन मुताबिक़त सां त गुज़िरियल जेके साल हुया, जेके इलेक्शन थियूं या वरी इहे पंहिंजी जनरल इलेक्शन थी, उन खां पोइ कारकर्दगी असां तव्हांखे वक़्तु वक़्तु उन जा शायदि अमी पाण साफ़ी दोस्त आहियो त असां रोडनि रस्तनि ते हर मसइले ते पीपल्स पार्टी खे वाइको बि कयो आहे, सिंध दुश्मननि खे वाइको बि कयो आहे। तंहिंजे करे हींअर ॻाल्हि हले पई इलेक्शन जी, इलेक्शन में असां इन्हनि बुनियादनि ते बीठा आहियूं, मुकमल तौर ते आदर्शी बुनियादनि ते। सर ही जेके दोस्त असांजा आया आहिनि UC आराज़ी सां जेके रैली सूरत में जो फार्म पंहिंजो नॉमिनेशन फार्म जमा करायो आहे, उन में असांजो चेयरमैन आहे पंहिंजो ज़ाहिद अली ॾेतो साहब ऐं वाइस चेयरमैन आहे नज़ीर अहमद हाले पोटो साहब ऐं डिस्ट्रिक्ट जो असांजो आहे पंहिंजो उम्मीदवार जेको आहे पीर मुनीर अहमद जेको पीरज़ादो साहब, इहे असांजा दोस्त आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां तहलके जे अंदरि सिंध यूनाइटेड पार्टी जेके उन दोस्तनि खे जेको टिकट ॾिए पई, जेके वतन दोस्त आहिनि, जेके वसी सोच रखनि था। तव्हां यादि हूंदो त मुसलसल 5 सालनि जे अंदरि पीपल्स पार्टी सिंध जी तबाही जो कारण बणिजी चुकी आहे। इन जे करे सिंध यूनाइटेड पार्टी तहलके जे अंदरि हर यूनियन काउंसिल ते असांजा उम्मीदवार आहिनि, हर वार्ड सतह ते असांजो उम्मीदवार आहे, हर पंहिंजो जेको आहे कैंडिडेट जेको असांजो हिन वार्ड ते मुक़ाबिलो कंदो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो न त कल्ह जेको 3 ॾींहं ते CM सिंध आहे, असीं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयूं था त बाबा हिते चीफ मिनिस्टर पंहिंजो इलेक्शन कमीशन RO DRO जेको आहे SSP जामशोरो MNA सिकंदर पोटो उन सां अचे, माना जेको मीटिंग थो करे, हीअ सही सिधी इलेक्शन जेको आहे पंहिंजो धांधली तरफ़ वञनि पिया था। असीं सुप्रीम कोर्ट खे अपील कयूं था त इन जो मुतालबो कंदे इन जो नोटिस वठे, छाकाणि जो हिनखे इहा अख़्तियार ई कोन्हे को चीफ मिनिस्टर हूंदे सूंदे ऐं माना जेको आहे पंहिंजो शेड्यूल पियो कढे। अहिड़े कहिड़े पाकिस्तान जे कानून आइन में आहे जेको माना चीफ मिनिस्टर थी MNA सिकंदर साहब थी ऐं पंहिंजे माण्हुनि जो माना जेको आहे मीटिंग कनि, उते शेड्यूल मुताबिक़ वञनि पिया था ऐं RO DRO खयूं वञनि पिया था। SP जामशोरो पाण उन सां इन्वॉल्व आहे। असीं सुप्रीम कोर्ट खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे जेको आहे पंहिंजो इन जो नोटिस वरितो वञे। ज़िले काउंसिल जी सीट ते मां बीठो आहियां, जंहिंजी टिकट मूंखे सिंध यूनाइटेड पार्टी ॾिनी आहे। असां ते पार्टी एतमाद कयो आहे ऐं असां जिदोजहद करे पंहिंजी कामयाबीअ सां पार्टीअ जी उमेदुनि ते पूरो लहंदासीं इंशाअल्लाह ताला। ऐं असांजे बीहण जो मक़सदु इहो आहे, जेको हिकिड़े ख़ानदान जा माण्हू असांजे मथां मुसलत कया विया आहिनि, जेके असां जवाब बि न आहियूं त यको असांजे मथां इहे हुकूमत कंदा था अचनि। हालांकि यूनियन काउंसिल आराज़ी में हींअर पीअण जो पाणी बि न आहे, रोड रस्ता न आहिनि, कुझु बि न आहे। इन ई ॾाढ ऐं जेको आहे सो जिबर खे माना मुंहुं ॾियण जे लाइ ऐं इहो माना हिकिड़ो चरखो जेको आहे इन खे ऊंधो फिराइण जे लाइ असां नौजवान बीठा आहियूं। नौजवान असां सां गॾु आहिनि ऐं नौजवान क़यादत असां बिल्कुलु करे ॾेखारींदासीं जिदोजहद सां। असांजे इन दफ़े इंशाअल्लाह ताला खाटे जेकॾहिं ईंदासीं चेयरमैन जे सीट ते, इंशाअल्लाह ताला ॻोठनि में जेके बि रोड रस्तनि जा कम, नालियुनि जा कम जेके अॻे दफ़े नायल चेयरमैन न करे सघिया, इंशाअल्लाह ताला असां जेको बि इतमाद आहे असां ते ॻोठ वारनि जो, असां उन्हनि जो यकीनी पूरी ईमानदारीअ सां कमकार पंहिंजो कंदासीं ऐं पूरी ईमानदारी सां जेको बि असां ते फ़र्ज़ु रखियो वेंदो असां पूरो कंदासीं। असां वोटरनि खे पैगाम ॾींदासीं त भई
ऐं जेके बि इलेक्शन में उन्हनि माण्हुनि खे चूंडियो जेके अवां जे कमकार कनि, जेके अवां खे रोड रस्ता ठाराए ॾियनि, जेके अवां खे नालियूं ठाराए ॾियनि, जेके अवां जा मसइला हल कनि। ॿुधो, बाक़ी उन्हनि खे न चूंडियो जेके 5 सालनि में अवां खे दर ते वञो त निकिरनि बि न। सो इन करे आऊं उन्हनि खे चवंदुसि त वोट ज़मीर जो आहे, पंहिंजो ज़मीर जगायो ऐं ऐवाननि में सुञाणियो माण्हुनि खे ऐं उन्हनि खे वोट ॾेई कामयाबु कयो। साईं ॾिसो त हे जेके हुकुमरान आहिनि, हुकुमरान धुर जेकी बि आहे हींअर पीपल्स पार्टी आहे हिते असांजे माना तक़रीबन जामशोर ज़िले में त पीपल्स पार्टी आहे, उहा 5 साल में कुझु बि कोन थी करे। असां आवाम खे इहो था चऊं त तव्हां उन्हनि माण्हुनि खे चूंडियो जेके अव्हां जे विच में हुजनि, अव्हां सां गॾु हुजनि, अव्हां जे ॾुख सुख में गॾु हुजनि। अव्हां जा जेके जाइज़ मसइला आहिनि, तव्हांजा जाइज़ मसइला उहे माण्हू हल करे सघंदा जेके अव्हां जे विच में हूंदा। अव्हां जा मसइला उहे हल न कंदा जेके वॾेरा हूंदा, रेस हूंदा, जेके बंगलनि में वेठा हूंदा, जेके मतिलबु त तव्हां वेंदो त तव्हांखे बंगलनि ते उन्हनि जा गार्ड मिलण बि कोन ईंदा, या त उहे वॾेरा इस्लामाबाद निकिरी वेंदा। सम्झो, असां चऊं था त असां जहिड़नि आम माण्हुनि खे तव्हां चूंडियो जेके अव्हां जा जेके बि जाइज़ कम आहिनि, अव्हां जा जाइज़ कम करे सघो।